रानीपुर जे टीचर्स कॉलोनी में 6 ॾींहं अॻु साईं ॾिनो कलोड़े जे घर में लॻल धाड़े ख़िलाफ़ कलोड़ा बिरादरी शहरनि सियासी समाजी अॻुवाननि खीर बाज़ार खां रैली कढी, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी रानीपुर थाणे ते पहुती, जिते एहतिजाजी मुज़ाहिरो करे थाणे जी मेन गेट आॾो धरणो हयो वियो। धरणे जी अॻुवाणी पीटीआई अॻुवान चूंडियल काउंसलर फयाज़ हुसैन अब्बासी, इल्ताफ़ अब्बासी वॾेरो, निमोणो ख़ान सरखी, अली इमदाद लाड़िक साईं ॾिनो कलोड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन मौक़े ते उन्हनि जो चवणु हो त साईं ॾिनो जे घर में थियल करोड़ रुपयनि जे धाड़े जे वाक़िए खे 6 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस हिन वक़्त ताईं कख भञी पीणो नाहे कयो। शहरियुनि जो चवणु हुयो त असां पंहिंजे घरनि अंदरि बि गैर महफ़ूज़ बणियल आहियूं। हिननि चयो त 2 ॾींहं अॻु एसएसपी खैरपुर असांखे यकीन ॾियाराई हुई त कुझु ॾींहंनि अंदरि अव्हां जो मसइलो हल थींदो, पर उन वाक़िए खे 6 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि खड़तेल निकिरी न सघियो आहे। जंहिं बाद एसएचओ रानीपुर मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं खेनि 15 ॾींहंनि जी मोहलत वरिती, जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो। कैमरामैन आसिफ राजपत सां गॾु शकील अहमद शेख, कोशिश डिजिटल, दरारा शरीफ़।